अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। मास्तरीअ जी टेस्ट लाइ IBA अखर में अप्लाई कंदड़ नारियुनि खे मुबैना तौरु IBA मुलाज़िमनि पारां ब्लैकमेल करण जो इंकशाफ। प्राइमरी टीचर्स लाइ अप्लाई कंदड़ घोटकी वासी नारीअ खे मुबैना तौरु IBA पारां WhatsApp मैसेजिस हथ। IBA जी वेबसाइट ते मोबाइल नंबर ॾींदड़ नारी संदसि फार्म जी बहालीअ में मदद करण वारे मैसेज ते परेशान। पाण खे IBA मुलाज़िम ॼाणाईंदड़ शख़्स नारीअ खे मुकमल इख़्तियार हुअण जो ॿुधायो। हुकूमत मुदत पूरी कंदी ऐं ईंदड़ 5 साल बि असांजी हुकूमत ई हूंदी। अपोज़िशन जी मौजूदा सूरत हाल ते तरस अची रहियो आहे। वज़ीर आज़म तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त मुखालिफ़ हुकूमत खे किराइण जूं तारीख़ूं ॾींदा रहिया आहिनि ऐं मुल्क जी मईशत तबाह थियण जी दावा कंदा रहिया। हाणे ग्रोथ रेट में वाधि खे बि तस्लीम करे न रहिया आहिनि। पीपल्स पार्टी अवाम दुश्मन बजट जी मुखालिफ़त कंदे रियासत जा मामला ऑर्डिनेंस ज़रिए हलाइणु ख़तरनाक आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त वॾियूं ॻाल्हियूं करण इमरान जी आदत बणिजी वई आहे। ॼाणी माणे तरक़ीअ जा गुण ॻाया पिया वञनि। PTI आज़ाद कश्मीर चूंडुनि खां भॼणु चाहे थो। धांधली थी त एहतिजाज कंदासीं। पानी मसइले ते सिंध ऐं पंजाब में टकराव अफ़सोसनाक आहे। इमरान ख़ान वफ़ाक़ ऐं एकाइन खे ख़तरे में न विझे। अपोज़िशन लीडर शहबाज़ शरीफ़ चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत ऐं हिसा फ़र्ज़ अदा करण में नाकाम थी विया आहिनि। सिंध में पाणीअ जी खोट ते एहतिजाजी मुज़ाहिरनि ते ॻणती आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त सहाफ़ी असद तौर ते हमले जी जांच 1-2 ॾींहंनि अंदरि साम्हूं अची वेंदी। हिकु जवाबदार खे वेझो पहुची विया आहियूं। आकाउनि खे ख़ुशि करण लाइ एजेंसियुनि ते इल्ज़ाम लॻाया पिया वञनि। FIA ऐं नादरा असद तौर ते हमले जी जांच करे रहिया आहिनि। फिंगर प्रिंट्स जी सुभाणे ताईं सुञाणप थी वेंदी। गर्मी पद में वाधि थियण बैदि दरियाई वहिकरनि में बहितरी थियण लॻी। इरसा पारां पंजाब जे 5000 क्यूसेक ऐं सिंध खे 6000 क्यूसेक वाधो पाणी ॾियण जी दावा। इरसा तर्जुमान चयो आहे त ॿिन्ही सूबनि में हिन वक़्तु पाणीअ जी खोट 13% रहिजी वई आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पीअण ऐं ज़रई पाणीअ जी खोट ख़िलाफ़ एहतिजाज जो सिलसिलो जारी। लाड़काने में PP कारकुननि जी रैली ऐं धरणो मोहन जो दड़ो जी आलमाणी ऐं टाटरी शाख में पाणीअ जी खोट ख़िलाफ़ एहतिजाज। तालीम खाते पारां इम्तिहान जी तारीख़ जारी करण वारे अमल ख़िलाफ़ नवाब शाह जे शागिर्दनि पारां सलमान कीरियो, यामीन लहड़ी, सालेह डायरी शामिल मुग़ल मुईज़ शेख ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त पहिरियां असांखे चयो वियो त तव्हांखे बग़ैर इम्तिहान जे पास कंदासीं, जॾहिं त हाणे वरी अचानक इम्तिहान जी तारीख़ जारी करे छॾी आहे। जेको असां शागिर्दनि सां नाइंसाफ़ी आहे। उन्हनि चयो त इम्तिहाननि में बाक़ी 27 ॾींहं बचा आहिनि ऐं 27 ॾींहंनि में असां छा पढ़ाई कंदासीं। हुननि मुतालबो कयो त इम्तिहाननि जी तारीख़ वधाई वञे त जीअं असां तयारी करे सघूं। आपाशी खाते जे मुबैना करप्शन ऐं वाहन जी पुछड़ीअ वारे आबादगारनि ताईं पाणी न पहुचण ख़िलाफ़ सिंध हारी कमेटीअ पारां कामरेड इक़बाल, कामरेड पीर शहाबुद्दीन, सिंध गिरोह ऑर्गेनाइज़ेशन जे अॻुवान रज़ा मोहम्मद चांडियो, ख़ान मोहम्मद रुस्तमानी, ज़ुल्फ़कार रुस्तमानी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त वफ़ाक़ सिंध जे हिसे वारे पाणीअ ते दाड़ो हणी रहियो आहे। जॾहिं त सिंध जे माण्हुनि खे पाणीअ जे फुड़े लाइ सिकायो पियो वञे। हुननि चयो त मोतमार गर्मीअ में पंजाब जा फील्ड कैनाल गैरक़ानूनी खोलिया विया आहिनि। हुननि चयो त नवाब शाह में छोटको माइनर ऐं जाम लिगारी माइनर नुसरत डिवीज़न खे सुकायो वियो आहे, जंहिं सबबु हज़ारे आबादगार पाणीअ लाइ सिकी रहिया आहिनि। हुननि चयो त इक़्तिदार वॾेरा आपाशी अमलदारनि सां मिली भगत करे पुछड़ीअ जे नंढे आबादगारनि जो पाणी चोरी करे रहिया आहिनि, जंहिं ते हुननि इंसाफ़ जी घुर कई। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।